अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंज़र अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म जो परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी खे फ़ोन। परॾेही वज़ीर खे FATF जी गिरे लिस्ट मां निकिरण वारो हदफ़ मुकमल थियण ते वाधायूं पेश। बिलावल भुट्टो ज़रदारी सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो आहे त अवां जी क़यादत में टीम खे अहम कामयाबी मिली। गिरे लिस्ट मां पाकिस्तान जो निकिरणु सुठो सवण आहे, उन सां पाकिस्तान खे वधीक कामयाबियूं मिलंदियूं। साॻिए जज़्बे सां मुल्की मईशत जी बहाली जो कमु बि जारी आहे। क़ौम खे मायूसी ऐं मुआशी अबतरी मां कढी तामीर, तरक्की ऐं खुशहाली तरफ़ आंदो वेंदो। Decided by consensus that Pakistan has addressed all technical benchmarks and has completed all requirements of both action plans, that of 2018 and that of 2021. This is an effort for the state of Pakistan. Governments will come and go, but Pakistan's consensus and Pakistan's efforts on this, I hope, will continue in stride. खुशी आहे त FATF पाकिस्तान खे आजो करे छॾियो। अञा गिरे लिस्ट मां निकिरण जो अमल शुरू थियो आहे। जशन मल्हाइण वक़्त खां अॻु हूंदो। FATF पाकिस्तान जा शर्त पूरा करण वारनि कोशिशुनि खे तस्लीम कयो। परॾेही मुमलिकती वज़ीर हिना रबानी खर चयो आहे त खेनि उमेद आहे त अक्टूबर ताईं गिरे लिस्ट मां निकिरण वारो अमल मुकमल थी वेंदो। गिरे लिस्ट मां निकिरण सां पाकिस्तान जूं मुआशी हालतूं बहितर थींदियूं। अञा बि कमु करण जी ज़रूरत आहे। हीअ सफ़र जी पुॼाणी न पर शुरूआत आहे। मेहनत जारी रखणी पवंदी। पाकिस्तान दहशतगर्दनि जी माली मदद ऐं मनी लॉन्ड्रिंग रोकण लाइ असराइता क़दम खणे। क़ौम खे ख़बर आहे त नवाज़ शरीफ़ की नाअहली सबबि नवाज़ लीग जे दौर में पाकिस्तान खे गिरे लिस्ट में शामिल कयो वियो हो। शहबाज शरीफ़ खे एतिराफ़ करणु घुर्जे त इमरान ख़ान पाकिस्तान खे बचायो ऐं गिरे लिस्ट मां निकिरण जो मौक़ो फराहम कयो। PTI अॻवान असद उमर ऐं श्री मज़ारी जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। संदन चवणु आहे त PTI सरकार जॾहिं FATF ते कमु करे रही हुई त उन वक़्तु नवाज़ लीग ई मुख़ालिफ़त कई हुई। वज़ीर आज़म इंटेलिजेंस ब्यूरो खे ख़ासि तहक़ीक़ जी एजेंसी मुक़ररु करे छॾियो। सरकारी ऑफिसरनि जी शुरूआती मुक़ररी, बदिली ऐं तरक्की लाइ IB जांच कंदी। नोटिफिकेशन जारी। पाकिस्तान ऐं पाबंदी कयल तंज़ीम TTP विच में ॻाल्हियुनि जा दौर मुकमल। अफ़गान तालिबान जे तर्जुमान ज़बीहुल्लाह मुजाहिद जो चवणु आहे त काबुल में पाकिस्तानी इख़्तियारियुनि ऐं TTP विच में ॻाल्हियूं 2 ॾींहं अॻु मुकमल थी वयूं। इम्कान आहे त हिन भेरे ॻाल्हियूं कंहिं नतीजे ते पहुचनि। सेंट्रल परचेसिंग पावर एजेंसी बिजली जी क़ीमत में वाध जी दरख़्वास्त करे छॾी। नेपरा मूजिब CPPA बिजली जी क़ीमत में ₹7.96 फ़ी यूनिट वाध जी दरख़्वास्त ॾिनी आहे, जेका मई जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में दाख़िल कई वई आहे। नेपरा मूजिब दरख़्वास्त ॿुधणी 27 जून ते थींदी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त मई में फर्नेस आयल सां 8.80 बिजली पैदा कई वई ऐं फर्नेस आयल मां ₹33.67 फ़ी यूनिट बिजली पैदा थी। उत्तर वज़ीरिस्तान में फोर्सिस तां वेड़ दौरान पाक फौज जो जवान शहीद, हिक दहशतगर्द मारिजी वियो। मीरा शाह वारे इलाइक़े में दहशतगर्दनि ऐं फोर्सिस में मुक़ाबिलो थियो। ISPR मूजिब दहशतगर्दनि सां वेड़ दौरान पाक चीन जवान नाइक ज़ाहिद मोहम्मद शहादत माणी। फायरिंग जी ॾे वठ में हिक दहशतगर्द मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्द जी सुञाणप ज़ियाउल्लाह जे नाले सां थी आहे। सिंध खां पोइ पंजाब में बि राति 9 वॻे खां पोइ मार्केटूं बंदि कयूं वेंदियूं।
पंजाब में बिजली जी बचत वारे प्लान ते अमल करण जो फैसलो। पंजाब हुकूमत वापारी तंजीमुन ऐं चैम्बर सां सलाह मशुरा करे वरिता। ईंदड़ हफ़्ते खां पंजाब में बिजली बचत प्लान ते अमल कराइण जो फैसलो। रात 9 वॻे मार्केटुनि वारी पाबंदी 2 महीननि लाइ लागू रहंदी। रेस्टोरेंट भी जल्द बंद करण जी तजवीज़ ते गौर। लाहौर चैम्बर जी सदर नोमान कबीर चयो आहे त क़ौमी मफ़ाद सुप्रीम कोर्ट के जस्टिस रिटायर मकबूल बाक़िर चयो आहे त आला अदलिया में जजन जी मुक़ररी जो असराइतो तरीक़ेकार हुअणु घुरिजे। जुडिशल कमीशन में जूनियर जी मुक़ररी सां बार्ज़ ऐं वकीलनि में गणती जी लहर छायल आहे। बेंच जी जोड़जक ऐं केसिस जी ॿुधणी जो शफ़ाफ़ तरीक़ो हुअणु घुरिजे। हसास केसनि जी ॿुधणी लाइ जज खे आज़ादु कयो वञे। कराची के जुडिशल मैजिस्ट्रेट ओभर की अदालत आमिर लियाकत जी पोस्टमार्टम बाबत दरख्वास्त मंजूर करे वरिती। दरख्वास्त महफूज़ कयल फैसलो ॿुधाईंदे अदालत आमिर लियाकत जी पोस्टमार्टम जो हुकुम जारी करे छॾियो। दरख्वास्त गुज़ार मूजिब आमिर लियाकत अवामी शख्सियत हो। संदसि पुरस्रार मौत शकी आहे। उन लाइ संदसि पोस्टमार्टम जो हुकुम ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन इख्तियारिन खैरपुर में रिटायर्ड ऐं फोती उस्ताद जी मकानी चूंडुनि में ड्यूटी लगाए छॾी। 1 साल अॻु फोत थियल उस्ताद गुलाम रज़ा कान्हियर जी ड्यूटी यूसी सदर जी भट्टियूं जे वार्ड नंबर 2 में क़ाइम थींदड़ पोलिंग स्टेशन ऐं 8 महीना अॻु फोत थियल उस्ताद अली मर्दान फुलपोटो जी ड्यूटी टाउन कमेटी अहमदपुर जे वार्ड नंबर 2 जी पोलिंग स्टेशन ते लगाई हुई। दुआ ज़हरा जे पीउ सिंध हाई कोर्ट के फैसले खिलाफ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल करे छॾी। सिंध हाई कोर्ट के फैसले में झोल आहिनि। दरख़्वास्त तुर्त ॿुधणी कई वञे। मेहदी काज़मी जी सुप्रीम कोर्ट के इस्तदा। वफाकी हुकूमत अक़लियतनि जे तहफ़ुज़ लाइ ख़ुसूसी टास्क फोर्स खे जोड़े छॾी। टास्क फोर्स जो सरबराह अक़लियती MNA रमेश कुमार हूंदो। रमेश कुमार जो चवणु आहे त अक़लियतनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ हीअ ॾींहुं तारीख़ी अहमियत वारो आहे। ज़रियनि मूजिब MNA रमेश कुमार जो उहिदो वफ़ाकी वज़ीर जे बराबरि हूंदो। खैरपुर पुलिस जी बेहिसी टंडोमस्ती फाल वठ रोहिड़ी किनाल में लाश मिलियो। वक्त सिर इतला बावजूद पुलिस न पहुतो। लाश अस्पताल मुंतकिल न कयो वियो। खैरपुर में गैस स्टोर ते ज़ाब्तो न अची सघियो। 24 कलाकनि दौरान वधीक 17 बाड़ा मर्ज़ में वकोड़जी विया। हफ़्ते में गैस स्टोर मुतासिरनि जो अघु वधी 159 थी वियो। 2 महीननि दौरान गैस स्टोर जा 1500 खां वधीक केस रिपोर्ट। सखर जे कचे वारे इलाइक़े में महर ऐं जतोई बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। 2 ॼणा क़तुल। ज़मीन जे तकरार तां थियल झेड़े में यासीन महर ऐं इस्लाम जतोई मारिजी विया। फायरिंग में 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल। आलमी मार्केट में तेल के अघनि में 6% घटिताई रिकॉर्ड। बेनेट ऑयल जो अघु $6 फी बैरियल घटिजण बैदि $113 जो थी वियो। अमरीकी कचे तेल के अघु में $8 फी बैरियल घटिताई खां पोइ $110 खां बि हेठि अची वई।
हॉलैंड जी कंपनी हलंदड़ साल सोलर पैनल ते हलंदड़ पहिरीं इलेक्ट्रिक कार जी पैदावार शुरू करण जो ऐलान करे छॾियो। सोलर गाड़ी हिक रिचार्ज ते लॻभॻि 625 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय करे सघंदी। ॾींहं में गाड़ी 70 किलोमीटर इज़ाफ़ी हली सघंदी। रोज़ानो 35 किलोमीटर खां घटि सफ़र करण ते कार खे 7 महीननि ताईं रिचार्ज जी ज़रूरत न पवंदी। पहिरीं कार नवंबर में फ़राहम कई वेंदी। कार जी क़ीमत 5 करोड़ 25 लख रुपया हूंदी। आई कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में हल्के मींहं खां पोइ मौसम खुशगवार थी वई। सदर आई चंडीगढ़ रोड ओल्ड सिटी एरिया समेत ॿियनि इलाइक़नि में हल्के मींहं खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में 3 ॾींहनि दौरान वक़फ़े सां बरसाति थी सघे थी। घोटकी, करमपुर, रुस्तम, रेती ऐं ॿियनि शहरनि में बि बरसाति खां पोइ मौसम खुशगवार थी।